नाज़रीन असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु असां हुन सरकारी बाग़ में बीठा आहियूं जेको मासूम ॿारनि जी खेॾण जी तफ़रीह जो मक़ामु आहे। 2019 खां वठी 2023 ताईं तव्हां साम्हूं पुठिते कैमरामैन जेकॾहिं नज़र फेराए ॾिसंदो त इहे चौडेल, इहे चिकुल, इहे पिंगा, इहे झूला, इहे सभु 2019 खां भॻा पिया आहिनि। हिन महिल ताईं उहे ठही न आहिनि सॼा। असांजी म्यूनिसिपल कमेटी जी बजट जेकी आहे 2,73,73 रुपयो हर महीने में ओज़िटी शेयर ईंदो आहे। 1 करोड़ रुपयो हर महीने में असांजी म्यूनिसिपल कमेटी जो किरावा वलार फी ईंदा आहिनि। निहायत अफ़सोस सां चवणो थो पए त हीअ 2019 खां वठी हीअ भॻा पिया आहिनि त 2023 थी वई आहे, 5 साल पूरा थिया आहिनि त 5 लख रुपये जो हिन मथां कमु थींदो, पर अॼु ताईं हीअ शइ न आहे। ॿी अफ़सोस जी ॻाल्हि इहा त जेकी नई बजट आई आहे उन में बि हिनखे कोन रखियो आहे। हीअ ईद गुज़िरियल ॿारनि में हीअ हाणे जेकॾहिं हीअ खेॾण जहिड़ा आहिनि, घुमण जहिड़ा आहिनि, असांजो सरकारी तफ़रीह आहे म्यूनिसिपल कमेटी घोटकी जे जो 2 जेका तफ़रीह मक़ाम आहिनि। हिकिड़ो आहे रामू वाली बि हुया, अॼु तबाह ते पिया। ॿियो तव्हांखे ॿुधायां 30 अगस्त 2020 ऐं जेको आहे सो 16 जून 2023 ते एडमिनिस्ट्रेटिव निज़ाम हुयो। तक़रीबन 1 अरब 26 करोड़ रुपया बजट थी विया हिन जी। ॿुधायो त इहा बजट वेही करे जो असांखे सिर्फ़ु म्यूनिसिपल कमेटी पब्लिक पार्क में असांखे झूला बि ठाहिराए न ॾेई सघी। ऐं हीउ नलको ॾिसो भॻो पियो आहे। वॉशरूम हिते कोन्हे जे मां ॿार खेॾणु अचनि या तफ़रीह करणु अचनि या वॉक करणु अचनि, हिते वॉशरूम कोन्हे त माण्हू को वेही सघे। सॼो ॾींहुं नशाई, शराबी, जुआरी ऐं चरसी, आफ़ीमी, भंगाई हिते सॼो ॾींहुं वेठा हूंदा आहिनि। ॿार असांजा कीअं अचनि? सर, घोटकी में तफ़रीह बाग़ लाइ सिर्फ़ु सरकारी बाग़ ई आहे, बाक़ी इन खां अलावा काई माना तफ़रीह जे लाइ जॻह न आहे। जेकॾहिं 2 करोड़ 75 लख रुपया बजट आहे महीने जी, त पोइ किथे करनि था पिया? सर, असां इहो त पुछूं था न, असांजो इहो सुवालु आहे न। असांजो जेको नओं चेयरमैन आहे मोहतरम आसिफ़ रज़ाक़ साहिब खां त 30 अगस्त 2020 ऐं 16 जून 2023 ताईं तव्हां बि हुकूमत कोन्हे। पीपल्स पार्टी जी हुकूमत बि न हुई, पीपल्स पार्टी बि कोन हुई, हुकूमत बि बिलासपुर पीपल्स पार्टी में हुई, नुमाइंदो बि कोन हो तव्हांजो। इहे पैसा अफ़सरशाही खाई वई न, म्यूनिसिपल कमेटी जी पैसा इहे अफ़सरशाही खाई वई। तव्हांजे मतिलबु इन जी इंक्वायरी कर न। असां म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन आसिफ़ रज़ाक़ साहिब खे चऊं था त महिरबानी करे 30 अगस्त 2020 खां 16 जून 2023 ताईं इन्वेस्टिगेशन कयो त इहे म्यूनिसिपल कमेटी जा 1 अरब 26 करोड़ रुपया खाधा कयनि। जेकॾहिं त तव्हां चओ था त कुल 12 करोड़ बजट पिया, बाक़ी पैसा काॾे विया? जॾहिं त 368 मुलाज़िम बि तव्हां लाहे छॾिया, 120 मुलाज़िम तव्हां कांटीजन सिधे 20,000 रुपये त खिया आहिनि। इहे टोटल पैसा घणा? असां अहिड़ो को सैलाब बि कोन्हे आयो, अहिड़ो को आफ़त बि कोन आहे जंहिंमें वॾा पैसा ख़र्च थिया हुजनि। असां चऊं था त हीअ जेकॾहिं 5 लख 10 लख में असांजा सिर्फ़ु चोडेल ऐं चिकुल ऐं पिंगा ऐं झूला ऐं ॿारनि जे खेॾण जे लाइ कुझु तफ़रीह मक़ाम में को ठाहे बि नथा सघनि, त इहे पैसा विया कॾहिं? असांजे आसिफ़ रज़ाक़ साहिब खे सलूट उन वक़्तु पेश कंदुसि जॾहिं 30 अगस्त 2020 16 जून 2023 ते जेको पैसा म्यूनिसिपल कमेटी जे बजट आहे काॾे वई, कंहिं ख़र्चु कई, किथे ख़र्च थी, इहो अवाम खे ॿुधाईंदो त इंशाअल्लाह ताला असां चऊं था असां इन खे पोइ सलूट पेश कंदासीं। महिरबानी सर।